नाज़रीन सेवण में 3 ॾींहनि जे लॉकडाउन खां पोइ बाज़ारुनि में अवाम जी पीहमतल आहे। इन हवाले सां आवाज़ जो रिपोर्टर गुलशेर बलोच असां वीडियो लिंक ते मौजूद आहे। जी गुलशेर। हाँ जी बिल्कुल 3 ॾींहं मुकम्मल लॉकडाउन खां पोइ जेको आहे सो अॼु सूमर जे ॾींहुं लॉकडाउन में नरमी अची वई आहे। अॼु शहरनि में शाही बाज़ार में हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां। वॾी पीअ जेका आहे सा आवाम जी रश ॾिसण में अचे थी पई। वॾे अंग में हिते औरतूं ऐं मर्द जेके पहुची विया आहिनि। बाज़ार में वॾी रश थी वई आहे। ऐं SOP ते जेको आहे सो को बि अमल न आहे थी सघियो। ईद वेझो आहे जंहिंजे करे शहर ऐं ॿाराड़ी जा जेके माण्हू आहिनि उहे जेके वॾे अंग में हिते हिन वक़्तु शहर में पहुतल आहिनि ऐं दुकाननि में रश वधी वई आहे। ऐं शहरनि जो इहो चवणु आहे त जेको हिते दुकानदार आहिनि उहे जेको उन्हनि पंहिंजा अघ वधाए छॾिया आहिनि। कपिड़नि जो अघु वधी वियो आहे। हिते जेके चप्पलूं उन्हनि जो अघु वधी वियो आहे। ऐं हींअर जेका आहे सा जंहिंजे करे उहो ग़रीब जेके बेपहुच माण्हू आहिनि उहो ईद ख़रीदारी नथा करे सघनि। ऐं हितां जे शहरनि सिंध गवर्नमेंट खां ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो आहे त हू जेको आहे इन जेको महांगाई जो जेको आहे सो नोटिस वठी ऐं महांगाई ते कंट्रोल कयो वञे। ऐं जॾहिं त SOP ते अमल करायो वञे त जीअं ही जेका वेबा कोरोना वायरस जेका आहे सा फैलिजी न सघे। जी।